Assalamu alaikum dear viewers. आज जी इन वीडियो में ये इन्फॉर्मेशन है सिंध यूनिवर्सिटी पारा पोर्टल ओपन कयो वियो आहे फॉर्म कंप्लीट एजेंट लाइ जेके भी कैंडिडेट इंतजार में हुआ तो उनजो लास्ट समझो आई उहे जेको आहे पंहिंजो फॉर्म कंप्लीट फिल करे सघनि था जंहिंमें हू पंहिंजी क्वालिफिकेशन ऐड कंदा पंहिंजी कैटेगरी चूज कंदा पंहिंजो डिग्री प्रोग्राम चूज करे ऐं फॉर्म कंप्लीट कंदा तव्हां सभिनी जो 4 स्टेप ताईं फॉर्म कंप्लीट हूंदो हा 4 स्टेप खां पोइ तव्हांखे 5 स्टेप ते वञिणो आहे 6 स्टेप ते वञिणो आहे 7 ऐं 8 तव्हांखे कंप्लीट करिणो आहे तव्हां जीअं ई पंहिंजो पोर्टल लॉगिन कंदा पंहिंजे NIC पासवर्ड सां तव्हां वटि इहा ऑप्शन ईंदो ऐं इन में एंट्री टेस्ट ताईं तव्हांजो ग्रीन हूंदो ऐं अॻिते तव्हांखे पंहिंजो फॉर्म कंप्लीट करिणो आहे तव्हां हितां अॻिते क्वालिफिकेशन में वेंदा ऐं पंहिंजी क्वालिफिकेशन ऐड कंदा जीअं असां क्वालिफिकेशन ते क्लिक कयोसीं तव्हां ॾिसी रहिया आहियो fill your profile carefully once submitted cannot be edited तव्हां वटि फॉर्म गाइडलाइंस अची रहियूं आहिनि जेके तव्हांखे केयरफुली पढ़ी करे ऐं फॉर्म तव्हांखे सबमिट करिणो आहे तव्हांजी जेका इमेज जी प्रोफाइल हुजे उहा 100 KB खां ग्रेटर न हुजे ऐं तव्हांजो जेको डॉक्यूमेंट जी फाइल आहे हुनजी जेको आहे 500 KB खां वधीक न हुजे इहे तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे अगर इन क्राइटेरिया से नहीं थी तव्हांजो पोर्टल एक्सेप्ट न कंदो तव्हांखे पहिरियां पंहिंजो इमेजेस खे रिसाइज करिणो आहे वरी तव्हांखे का क्वेरी आहे नंबर ॾिनल आहे तव्हां हिननि ते कॉन्टेक्ट करे तव्हां पुछी सघो ईअं तव्हां पंहिंजा 5-6 स्टेप कंप्लीट करे पंहिंजो फॉर्म कंप्लीट करे सघंदा उम्मीद था कि तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त फॉर्म कंप्लीट कीअं कजे मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ नई वीडियो ते पहुची सघे अल्लाह हाफ़िज़